بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. القاعدة الشرعية जेके दुरूस आहिनि उन्हनि जो अॼु 16 नंबर हूंदो। उन जो नंबर आहे ला युक़बल العمل ما لم يكن خالصا وصوابا। यानी उन जो क़ाइदा जो जेको मुख़्तसर लफ़्ज़ आहे ख़ालिसन व सवाबा। इन जो जेको माना है त कहिड़ो बि इंसान अमल, कहिड़ो मक़सदु यानी दुनिया जा कम न आख़िरत जा कम, कहिड़े अमल मां बि इंसान चाहे थो सवाब खपे, मूंखे अजुर खपे, बिर वालिदैन आहे या सदक़ा है या रोज़ो आहे या हज आहे या सदक़ात आहे या कहिड़ो बि अमल जंहिं मां बि इंसान सवाब चाहे थो त उन जूं ॿ शर्तूं आहिनि। कहिड़ो बि अमल जंहिं मां तूं सवाबु चाहीं थो उन में ॿ शर्तूं आहिनि ज़रूरी। उन्हनि मां हिकिड़ी शर्त पूरी हुजे, ॿी न, त उहो अमल क़बूल कोन थींदो। छो जो ख़ालिस न सवाबु आहे, लाज़िम ख़ालिस सवाबु हुजे। ऐं इहो क़ुरान जी सुन्नत जे मुताबिक़ मां अल्लाह ताला क़ुरान में बि चए थो त क़ुरान में अल्लाह साईं चए थो लियबलुवकुम अय्युकुम अहसनु अमला। इन जो तफ़सीर में अचे थो त ख़ालिसन व सवाब अय्युकुम अहसनु अमला। अल्लाह ताला जिन में इहो चए थो इन जो मक़सदु आहे त अमल जेको हुजे तव्हां ख़ालिस बि हुजे ऐं सवाब बि हुजे। ख़ालिस जो माना है अल अमल कहिड़ो बि अल्लाह जे लाइ ख़ालिस हुजे, उन में को रिया न सुमा न रियागारी न कंहिं वॾाई न मां सदको वधीक ॾेखारियां माण्हुनि खे त यार माण्हू चवनि हाजी साहिबु ॾिस केॾो सदको थो कढे, हाजी साहिबु सख़ी आहे, हाजी साहिबु दिलि नरम आहे। न इहा नियत जी हूंदी त तुंहिंजो अमल ई क़बूल कोन थींदो। ख़ालिस लिल्लाह हुजे, अल्लाह जे ख़ातिर ई सवाबु मां अमल कयां थो, मां सदको कढां थो, मां कहिड़ो बि अमल कयां थो, कहिड़ी बि कंहिंखे नसीहत थो कयां, मां त तबलीग थो कयां, जेसि ताईं उहो अमल ख़ालिस अल्लाह जे लाइ न हूंदो त उहो अमल क़बूल कोन थींदो। छो जो अल्लाह ताला क़ुरान में चयो इन्नल्लाह तय्यिबुन ला यक़बलु इल्ला तय्यिबा। अमल अल्लाह खे सुठो, अल्लाह भलो आहे, अल्लाह खे भलो अमल वणंदो आहे। त इहो इन जो मक़सदु आहे ख़ालिस। ऐं सवाब आहे, सवाबनि जो मक़सदु त उन जो सवाब नबी जी पैरवी, नबी जी सुन्नत हुजे, सुन्नत क़ौली, सुन्नत अमली, सुन्नत ततबीक़ी, सुन्नत इहे सुन्नतूं जेके नबी करीम जूं हूंदियूं। ख़ालिसुल अमल इंदल्लाह ला बुद्द अन यकून ख़ालिसन लिवजहिल करीम। यानी जे अल्लाह जे ख़ातिर अमल हुजे, सिर्फ़ु उन में को बि रियागारी न हुजे, वॾाई हुजे न हुजे। सवाब आहे यानी सुन्नत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माना नबी करीम जी पैरवी हुजे ज़रूरी उन में। इन जे करे जे ॿई शर्तूं, जे हिकिड़ी शर्त उन में थी ॿी न हुई, केॾो बि अमल ख़ालिस जे लाइ हुजे, अल्लाह जे लाइ हुजे ऐं नबी जी सुन्नत ते न हूंदो न, उहो क़बूल न थींदो। ऐं जे केॾी बि नबी करीम जी सुन्नत जे हुजे मुताबिक़ अमल, नबी जी सुन्नत जे मुताबिक़ तूं अमल करी केॾो बि करी, पर अल्लाह जे लाइ ख़ालिस न हूंदो त उहो क़बूल न थींदो। ॾिसो न, इहे ॿई जेके लफ़्ज़ आहिनि इहे तमामु ॾाढा ॾुखिया आहिनि ऐं इंसान खे इन ते हलणो आहे। त क़ाल फुदैल बिन इयाद, वॾो ताबिई, उहो चए थो इन अमल इज़ा कान ख़ालिसन वलम यकुन सवाबन लम युक़बल। केॾो बि ख़ालिस अमल हूंदो त उन सुन्नत जे मुताबिक़ न हूंदो नबी करीम जे, त उहो क़बूल न थींदो। जीअं असांजे पाकिस्तान में तव्हां ॾिसो त माण्हू यारियूं ॿारियूं 40 30 अलाए छा कनि था, केतिरो हू उन्हनि जी नियत सुठी आहे, ख़ालिस नियत है त हीअ असीं अलाह जे ख़ातिर था कयूं, पर सुन्नत न आहे क़बूल कान थींदी। छो असांखे नबी करीम जी पैरवी करणी। अल्लाह ताला क़ुरान में चए थो क़ुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम। त जिथे किथे अल्लाह ताला क़ुरान असांखे चयो अतीउल्लाह व अतीउर रसूल, जिथे किथे अल्लाह साईं क़ुरान में असांखे चए थो हिन नबी जी पैरवी कयो, लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाह उस्वतुन हसना। उस्वा यानी हिन जो हिकिड़ो सिंपल तव्हां ॾे मां मोकिलियो त हिन जी पैरवी कयो, हिन जी जीअं उथणा वेहणा सभु शइ इन जी कयो। यानी इहो अमल जे केॾो बि तूं भलो करी, तूं 11 करी या 12 करी या मीलाद करी, केॾो बि नची खणी उन में सदकात करी, भत मिठाई ॾांदनि जा ॾांद कुही, लखे करोड़े ख़र्च करी, पर इहो क़बूल कोन थींदो। छाजे लाइ? छो जो नबी जी सुन्नत कान्हे। असांखे इबादत जीअं असीं पहिरियां शुरू कई क़वाइद में त इबादत इनल इबादत मुक़य्यदा, जेके बि इबादतूं आहिनि जंहिं शइ मां असां सवाबु चाहियूं था उनखे ज़रूरी मुक़य्यदात नबी करीम जे तरफ़ां हुजे, हुकुम हुजे, इजाज़त हुजे, इशारो हुजे, सहाबिन जो इशारो हुजे, ठीकु आहे, सहाबिन कयो हुजे त चऊं कयूं, बाक़ी जे न आहे त
त असांखे इहो अमल असांखे अलाह जे अॻियां क़बूल न थींदो सिर्फ़ु इन 2 शर्तुनि जे लाइ मा लम यकुन ख़ालिसन व सवाब ख़ालिस अलाह जे लाइ हुजे तौहीद ते हुजे दिलि में का रिया न हुजे शिरक न हुजे कंहिंखे ॾेखारिणो न हुजे त यार माण्हू चवंदा ॾिसो मोहम्मद रमज़ान मिसाल केॾो भला भला कम थो करे न इहे रिया तुंहिंजी दिलि में न हुजे माण्हू भली चवनि तुंहिंजी दिलि में न हुजे तुंहिंजी दिलि में आई इहा त पोइ रिया थी वई रिया मां अलाह बचाए असांखे तव्हांखे ऐं ख़ालिस सवाब नबी करीम जे पैरवी ते नबी करीम जे चवण ते नबी करीम जी सुन्नत ते जे इहो बि शर्त न आई इन 2 शर्तुनि खां कहिड़ो बि अमल क़बूल न थींदो अलाह करे असांखे तव्हांखे सभिनि खे तौफ़ीक़ ॾिए ऐं हर अमल असांजो ख़ालिस सवाब हुजे अक़ूलु मा समिअतु व अस्तग़फिरुल्लाह